चाचा सजी उमिरि तो कांग उॾारिया, दस भला केड़ा जौन थई मारिया, तोखे सोकड़े वारी बीमारी आ, परियां डॉक्टर खल्क बि आई आ। और फल जी गोली बरंदींदई, झंग ऐं जर में कोन छॾींदई, तोला सोची मूं सुठी तबाही आ, मूं बरे फल हाणे घुराई आ। बात समझा तो सिर्फ बरोज की बोली, मिस थी वई चाचा तुझी गोली, ओ मूं त खल्क मैदान में लाथी आ, मूं बरे फल हाणे घुराई आ। और फल जी गोली बरंदींदई, झंग ऐं जर में कोन छॾींदई, तोला सोची मूं सुठी तबाही आ, मूं बरे फल तॾहिं घुराई आ। जी कोमल जे वटि गैरत आहे, जौन भली उहो जेल कमाए, तॾहिं सोचे मूं शाइरी ठाही आ, मूं त सिंध जी मानी मलाई आ। और फल जी गोली बरंदींदई, झंग ऐं जर में कोन छॾींदई, तोला सोची मूं सुठी तबाही आ, मूं बरे फल हाणे घुराई आ। सिंधी भाइरो या अली मदद, हिम्मत जवान हिम्मत।